नासरीन अमालिसी रहा खबरचार वक्त के भी यहाँ आयशा हैदर रिपोर्ट यूसुफ रिंच के मुताबिक नासरीन नवाब अली मोहम्मद परसां गोठ इस्माइल भंड के चंगी मुड़स अल्हा बख्श भंड ते केस दाखिल करे पुलिस चढ़ाई खिलाफ गोठाणन हाजी नवाज भंड नसीर भंड अरशद भंड निसार भंड वड़े अंक में गोठाणन मीडिया आरोप गोठ इस्माइल भंड में एहतजाजी मुजाहरो किया तफ़सीलुनि लाइ ॾिसूं था यूसुफ रिंच जी ही रिपोर्ट। बिल्कुल नाज़रीन आउं हींअर मौजूद आहियां गोठ इस्माइल भंड में तव्हांखे ॿुधाईंदो हलां हिकु महीनो पहिरियां 5 माण्हू जेके भंड बिरादरी जा जेके हथियारबंदनि जी फायरिंग में शहीद थिया। हिकु सब इंस्पेक्टर अब्दुल हमीद कोसो शहीद थियो, जंहिंखां पोइ क़ौमी शहरा ब्लाक थियो हो। उन खां पोइ तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेके केस दाख़िल थिए जेको केस दाख़िल थियो उनमें हिकु भंड बिरादरी जो जेको चङो मुड़ुसु आहे रिसाला भंड उन ते बि केस दाख़िल थियो अयाज़ भंड जेको क़तल थियो। नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदो हलां अॼु पुलिस चढ़ाई जे ख़िलाफ़ जो केस दाख़िल थियो आहे उन जे ख़िलाफ़ जेको आहे भंड बिरादरी जा जेके माण्हू आहिनि सराब एहतिजाज बणिजी विया आहिनि। अचो नाज़रीन उन्हनि सां वञी ॻाल्हि करायूं था। इहो आहे त जेके खून जी ग़लति नाजाइज़ एफ.आई.आर असांजे चङे मुड़ुस ते कटी वई आहे। क़तल बि असांजा एफ.आई.आरूं बि असां ते हिकु साज़िश आहे। उन खां पोइ अॼु वरी 17 तारीख़ राति जेका असां ते माना रेड थियो आहे इन ते नंढड़नि बचनि मासूमनि खे हिननि खे निंड में परेशान कयो वियो आहे ऐं उन खां पोइ वेंदे वेंदे असां ते फायरिंग कई वई आहे, हिरासत कयो वियो आहे। असांजो मुतालबो इहो आहे आई.जी साहिब खां मुतालबो आहे, एस.एस.पी शहीद बिनज़ीराबाद खां मुतालबो आहे त असां इंसाफ़ कयो वञे। बाक़ी ॿियो रोज़ असांजे घरनि में पुलिस बीठी आहे, असां सभु कोर्टुनि ते हाज़िर असां ते कूड़ा केस कया विया आहिनि। वरी जेका अॼु राति छापो लॻो आहे हिन में प्राइवेट माण्हू उन्हनि सां गॾु आहिनि जेका फेयरिंग करे वरी अॼु नई सही एफ.आई.आर कटाइण जी हिननि सोचियो आहे। अख़्तियारनि खां घुर कयूं था त असांखे सां इंसाफ़ कयो वञे। सिंधी वॾे वज़ीर खां पुरज़ोर घुर था कयूं त हीउ जेको कूड़ो केस रेसला भंड ते ऐं उनजे अज़ीज़नि ते कयो वियो आहे उहो फौरन जेको आहे सो ख़तमु कयो वञे। ऐं उनखां अलावा जेको आहे सो हफ़्ते में 8 दफ़ा पंहिंजो जेको पुलिस जेको आहे ॻोठ ते माना रेड पई करे। बिल्कुलु नाज़रीन तव्हां मुज़ाहिरीन जी ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त असां हिकु साज़िश तहत कूड़ा केस कया विया ऐं ॻोठ जे जेको चङे मुड़ुस रिसाला भंड ते कूड़ो केस दाख़िल कयो आहे। उन्हनि जो मुतालबो आहे त कूड़ो केस ख़तमु कयो वञे। पुलिस जी जेकी चढ़ायूं आहिनि उहे ख़तमु